ओम शांति। ये दीदी बोले तारीख़ है 27/7/2024। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठी ॿार बाप समान रहम दिल कल्याणकारी ठो। बाप समान रहम दिल कल्याणकारी ठो। समझदार हुआ जो खुद भी पुरुषारत करे ॿियनि खे भी कराए। बाप समान रहम दिल कल्याणकारी ठहो। समझदार हुओ जो खुद भी पुरुषारत कंदो रहे ॿियनि खे भी कराईंदो रहे। प्रश्न आहे, तव्हां ॿार पंहिंजी पढ़ाई सां कहिड़ी चेकिंग करे सघंदा आहियो? तव्हांजो पुरुषारत छा आहे? उत्तर आहे, पढ़ाई सां तव्हां चेकिंग करे सघंदा आहियो कि असां उत्तम पाठ वॼायूं था या मध्यम या कनिष्ठ। सभिनि खां उत्तम पाठ उन्हनि जो चईंदासीं जो ॿियनि खे बि उत्तम ठाहींदा, अर्थात सर्विस करे ब्राह्मणनि जी वृद्धि कंदा। तव्हांजो पुरुषारत आहे पुराणी जूती उतारे नई जूती वठण जो। पुराणी जूती उतारे करे नई जूती वठण जो। जॾहिं आत्मा पवित्र ठही वेंदी तॾहिं हुनखे नई पवित्र जूती अर्थात शरीर मिलंदो। ओम शांति। ॿार ॿ तरफ़ सां कमाई कंदा आहिनि। हिकु तरफ़ याची यात्रा जी कमाई, ॿियो तरफ़ 84 जे चक्कर जे ज्ञान जो सिमरन करण जी कमाई। इनखे चइबो आहे डबल आमदनी। याची यात्रा सां असां में पवित्रता जो बल भरंदो आहे। असां सभु विकार बुराइनि ते विजय प्राप्त कंदा आहियूं ऐं 84 जे चक्कर सां असांखे ज्ञान धन सां मिलंदो, जंहिंसां असांखे स्थूल धन सतयुग में मिलंदो। पवित्रता जो ताज ऐं रतन जड़ित ताज, इनखे चइबो आहे डबल आमदनी। ऐं अज्ञान काल में हूंदी आहे अल्पकाल क्षणभंगुर सिंगल आमदनी। इहा असांजी याची यात्रा जी आमदनी ॾाढी वॾी आहे। आयु बि वॾी थी वेंदी आहे, पवित्र बि ठही वेंदा आहिनि, सभी दुखनि सां छुटी वेंदा आहिनि। ॾाढी वॾी आमदनी आहे। सतयुग में आयु बि वॾी हूंदी, दुख जो नाम निशान न हूंदो, छो जो हुते रावण राज्य ई न आहे न। अज्ञान काल में पढ़ाई जो अल्पकाल जो सुख रहंदो आहे। ॿियो पढ़ाई जो सुख शास्त्र पढ़ण सां मिलंदो आहे। अज्ञान काल में पढ़ाई जो अल्पकाल जो सुख रहंदो आहे पढ़ाई सां, स्थूल पढ़ाई सां। ॿियो पढ़ाई जो सुख शास्त्र पढ़ण वारनि खे मिलंदो आहे। उन्हनि जे फॉलोअर्स खे कुझु फ़ाइदो न आहे। फॉलोअर्स त आहिनि ई न, छो जो उहे त न ड्रेस आदि बदिली कंदा आहिनि न घर बार छॾींदा आहिनि, त फॉलोअर्स कीअं चई सघंदा आहियूं? हुते त शांती पवित्रता सभु आहे। हिते अपवित्रता जे कारण घर घर में केतिरी अशांती थींदी आहे न। तव्हांखे मत मिलंदी आहे ईश्वर जी। हाणे तव्हां पंहिंजे बाप खे यादि करो, पंहिंजे खे ईश्वरीय गवर्नमेंट सम्झो, परंतु तव्हां गुप्त आहियो। हिते असां गुप्त आहियूं। दिलि में केतिरी ख़ुशी हुजणी खपे। हाणे असां श्रीमत ते आहियूं, उन्हनि जी शक्ति सां सतो प्रधान ठहूं था। हिते त कोई राज्य भाग्य न वठिणो आहे। असांजो राज्य भाग्य हूंदो ई आहे नई दुनिया में। हाणे हुनजो असांखे मालूम पियो आहे कि असांखे मिलणो आहे। पोइ जेतिरो निश्चय हूंदो ओतिरो ई मिलंदो। इन लक्ष्मी नारायण जी 84 जन्मनि जी कहानी तव्हां ॿुधाए सघंदा आहियो न? भल कोई बि मनुष्य मात्र हुजे, कोई बि कीअं बि कोई पढ़ण वारो हुजे, परंतु हिकु भी ईअं चई न सघंदो आहे कि अचो असां तव्हांखे हिननि जे 84 जन्मनि जी कहानी ॿुधायूं, है न? भले लक्ष्मी नारायण बि हुजे, लक्ष्मी नारायण जे बारे में भले पूजा कादी कंदो हुजे, लेकिन कोई बि ईअं न ॿुधाए सघंदो आहे। तव्हांजी बुद्धि में हाणे स्मृति रहंदी आहे। वीचार सागर मंथन बि कंदा आहियूं न असां। हाणे तव्हां आहियो ज्ञान सूर्यवंशी, पोइ सतयुग में चईंदासीं विष्णुवंशी। ज्ञान सूर्य प्रगटिया, अज्ञान अंधेर विनाश। हिन समय तव्हांखे ज्ञान मिले थो न, ज्ञान सां ई सदगति थींदी आहे। अधु कलाक ज्ञान हलंदो आहे, पोइ अधु कलाक अज्ञान हलंदो आहे।
ये भी ड्रामा जी नूंद आहे। तव्हां हाणे समझदार ठहिया आहियो। जेतिरो जेतिरो तव्हां समझदार ठहींदा आहियो, ॿियनि खे बि आपसमान ठाहिण जो पुरुषारथ कंदा आहियो। तव्हांजो बाप रहमदिल कल्याणकारी आहे, त ॿारनि खे बि हूअं ई रहमदिल कल्याणकारी ठहिणो आहे। ॿार कल्याणकारी न ठहनि त उनखे छा चईंदासीं। गायन बि आहे न, हिमत बच्चे मदद बाप, इहे बि ज़रूरु खपे, न त वरसो कीअं पाईंदासीं। सर्विस अनुसार त वरसो पाईंदासीं न, ईश्वरीय मिशन आहे। त बसि असां हा भई असां आत्मा आहियूं, बाबा असांजो बाप आहे, बाबा असांखे ज्ञान ॾियनि था, असां परिवर्तन थियूं त उहो सुठो आहे। लेकिन असांखे बाप समान रहमदिल कल्याणकारी बि ठहिणो आहे, तॾहिं ई असांखे ऊच पद मिलंदो। सर्विस अनुसार वरसो पाईंदा। हा, बाप खे यादि करो त श्रीमत ते हलो था त स्वर्ग में एंट्री त फिक्स थी वई, लेकिन उच्च पद पाइण लाइ सर्विस करणी पवंदी आहे। ईश्वरीय मिशन आहे। जीअं क्रिश्चन मिशन, इस्लामी मिशन हूंदी आहे, उहो पंहिंजे धर्म खे वधाईंदा आहिनि। उहो पंहिंजे ब्रह्मण धर्म, दैवी धर्म खे वधाईंदा आहियो न। ड्रामा अनुसार तव्हां ॿार ज़रूरु मददगार ठहींदव। कल्प पहिरियों बि जो पार्ट वॼायो हुयो उहो ज़रूरु वॼाईंदा। जंहिं जेतिरो कयो हुओ उहो कल्प पहिरियों कंदो ई सही। असांखे हिते जीअं ॿारनि जे पुठियां माउ पीउ टेंशन कंदो आहे न, पढ़े ईअं बाबा खे ऐं असांखे कोई टेंशन न करणी आहे। असांखे सिर्फ़ु उन्हनि खे ज्ञान ॾेई उन्हनि खे पुरुषारथ कराइणो आहे, हिमत ॾियणो आहे, उमंग उत्साह दिलाइणो आहे। पोइ जेतिरो जो पार्ट वॼाईंदो उहो ड्रामा अनुसार कल्प पहिरियों मिसल वॼाईंदो। तव्हां ॾिसो था, हर हिकु पंहिंजो उत्तम मध्यम कनिष्ठ पाठ वॼाईंदा। सभिनि खां उत्तम पाठ उहो वॼाईंदा आहिनि जो उत्तम ठाहिण वारो आहे। शिव बाबा त सभिनि खे बाप जो परिचय ॾियणो आहे, आदि मध्य अंत जो राज़ सम्झाइणो आहे। ऋषि मुनि आदि बि नेति नेति चईंदा विया ऐं पोइ चई छॾींदा आहिनि सर्वव्यापी, ॿियो कुझु बि न ॼाणंदा आहिनि। ड्रामा अनुसार आत्मा जी बुद्धि बि तमो प्रधान ठही वेंदी आहे। पहिरियों त नेति नेति चईंदा हुआ न, हाणे चईंदा आहिनि शिवोहम शिवोहम। शरीर जी बुद्धि न चईंदासीं, आत्मा जी बुद्धि तमो प्रधान थी वई आहे। आत्मा में ई मन बुद्धि आहे। इहा सुठी रीति सम्झी करे पोइ ॿारनि खे चिंतन करिणो आहे, पोइ सम्झाइणो हूंदो आहे कि हीअ शरीर जी बुद्धि त हड्डी जो ढांचो आहे, आत्मा में ई मन बुद्धि हूंदो आहे। उहो माण्हू शास्त्र आदि ॿुधाइण लाइ केतिरा दुकान कढी वेंदा आहिनि न। तव्हांजी बि इहा दुकानु आहे न, वॾे वॾे शहरनि में वॾी वॾी दुकानु खपे। ॿार जो तिखा हूंदा आहिनि, हुननि वटि खज़ानो ॾाढो रहंदो आहे। एतिरो खज़ानो न आहे त कोई खे ॾेई न सघंदा आहिनि। धारणा नंबरवार थींदी आहे, है न। ज़रूरी न आहे जेका ज्ञान सुठो ॿुधाईंदा आहिनि उन्हनि में धारणा आहे। धारणा में नंबरवार आहिनि। एतिरो खज़ानो न त पोइ कंहिंखे ॾेई न सघंदा आहिनि। इन करे असांखे सिर्फ़ु हीअं ख़ुशि न ॾियणो आहे कि मां सुठी क्लास कराई आहियां, सुठो ज्ञान ॾेई सघंदी आहियां, लेकिन असां में उहा धारणा आहे। धारणा नंबरवार हूंदी आहे। ॿारनि खे सुठी रीति धारणा करणी आहे जो कंहिंखे सम्झाए सघे। ॻाल्हि कोई वॾी न आहे, सेकेंड जी ॻाल्हि आहे। बाप सां वरसो वठणो, बाबा चवनि था ॻाल्हि कोई वॾी न आहे, सेकेंड जी ॻाल्हि आहे कि असांखे बाप खे बाप सम्झी करे, पंहिंजो पीउ सम्झी करे, हुनजी श्रेष्ठ मत ते हली करे हुननि सां स्वर्ग जो वरसो वठणो आहे। तव्हां आत्मा आहियो, बाप खे पहचाने विया आहियो त बेहद जो मालिक थी वियो न। मालिक बि नंबरवार हूंदा आहिनि। राजा बि मालिक त प्रजा बि चईंदा असां मालिक आहियूं। हिते बि सभु चईंदा आहिनि न असांजो भारत, हुते बि सभु चईंदा असांजो स्वर्ग। हिते बि सभु चईंदा आहिनि न असांजो भारत। तव्हां बि चईंदा आहियो श्रीमत ते असां पंहिंजो स्वर्ग स्थापना करूं था। पोइ स्वर्ग में बि राजधानी हूंदी न। अनेक प्रकार जा दर्जा आहिनि। पुरुषारथ करिणो खपे ऊच पद पाइण लाइ। बाबा चवनि था अनेक प्रकार जा दर्जा हूंदा आहिनि, पुरुषारथ करिणो आहे न। हिकु गांव खे बि ठाहिण, अगरि हिकु गांव वारो ॿाहिरि न वञे
त हुनखे पंहिंजे गांव में छा छा खपे? घर ठाहिण वारो, नल ठाहिण वारो, बिजली ठाहिण वारो, न कपिड़ा ठाहिण वारो, बर्तन ठाहिण वारो। हिकु गांव बि अगरि असां हिकु गांव में बि अगरि सभु सुविधायूं असां करणु चाहियूं त इहे सभु माण्हू खपनि न, है न? त हुते बि अनेक प्रकार जा दर्जा आहिनि। पुरुषारत करिणो आहे, असांखे ऊच पद पाइणो आहे, असांखे पुरुषारत करे ऊच पद पाइणो आहे। बाप चईंदा आहिनि जेतिरो हाणे पुरुषारत करे पद पाईंदव उहो ई कल्पांतर जे लाइ थी वेंदो। इम्तिहान में कोई कम मार्क्स ईंदा आहिनि त पोइ हार्ट फेल बि थी वेंदा आहिनि। इहा आहे बेहद जी ॻाल्हि। पूरो पुरुषारत न कयो त पोइ दिलि शिकस्त बि थींदा आहिनि, सजा बि खाइणी पवंदी आहे। हुन समय करे ई छा सघंदव? कुझु बि न करे सघंदव। आत्मा छा कंदी? उहो माण्हू त जीवघात कंदा आहिनि, है न? अॼुकल्ह ॾाढा कंदा आहिनि न, ॿार पास न थींदा आहिनि, एग्ज़ाम क्लियर न कंदा आहिनि, जॉब न मिलंदी आहे, या कुझु अहिड़ो थींदो आहे त जीवघात कंदा आहिनि, डूबी मरंदा आहिनि। हिन में घात आजी जी कोई ॻाल्हि कोन्हे। अंत में जॾहिं सभी आत्माउनि खे साक्षात्कार थी वेंदो, असां छा छा ठाहींदा, इहे छा छा ठाहींदा, त आत्मा त कीअं जीवघात कंदी? अंत में त सभी आत्माउनि खे साक्षात्कार थी शरीर छॾे हली हलंदा, है न? शरीर छॾे हली हलंदा, हुन में जीवघात जी त ॻाल्हि ई न आहे। आत्मा जो त घात थींदो न आहे न, उहो त अविनाशी आहे। बाक़ी शरीर जो घात थींदो आहे, बाक़ी शरीर जो घात थींदो आहे। बाबा चवनि था जंहिंसां तव्हां पाठ वॼाईंदा आहियो, इहे तव्हां पुरुषारत कंदा आहियो, इहे पुराणी ज्योति उतारे करे असां नई दैवी ज्योति वठूं। इहे केरु चईंदो आहे? इहे आत्मा चईंदी आहे। इहे असांजो शरीर छा आहे? ज्योति आहे। ये शरीर रूपी पुराणी ज्योति खे उथारे करे असां नई दैवी ज्योति वठंदासीं। बाबा चईंदा आहिनि, ई केरु चईंदो आहे? आत्मा चईंदी आहे। जीअं चईंदा आहिनि न, असांखे नयो कपिड़ो ॾियो, असां आत्माउनि खे बि नयो कपिड़ो खपे। आत्मा खे शरीर रूपी नयो कपिड़ो खपे। बाप चईंदा आहिनि असांजी आत्मा नई ठहे त शरीर बि नयो ई शोभंदो न। सॉरी, तव्हांजी आत्मा, बाबा जी आत्मा त नई आहे सी। बाबा चईंदा आहिनि तव्हांजी आत्मा नई ठहे त तव्हांखे शरीर बि नयो शोभंदो न। हिन करे त असांजी कर्मातीत अवस्था अंत में ईंदी, लेकिन असांखे पुरुषारत करिणो आहे। बाबा चई न, थोरी सी मार्जन भले ई अंत में हूंदी, लेकिन हाणे असांखे हिकदमि रेडी रहणो आहे। छो जी सेवा बि त करणी आहे न। हाणे असांखे रेडी रही करे सेवा करणी आहे, न त सेवा केरु कंदो? अगरि असां हाणे कर्मातीत थी वियासीं त हेॾनि ॼणनि खे अञा जो परिचय ॾियणो आहे, जो ज्ञान ॾियणो आहे, इहे कीअं ॾींदासीं? त जॾहिं अंत में पूरी असांजी आत्मा नई थी वेंदी त पोइ हिन पुराणे शरीर, हिन पुराणे दुनिया में रही न सघंदी। पोइ आत्मा शरीर छॾी मथे हली वेंदी, पोइ सत्युग में हुनखे नयो शरीर मिलंदो। इहे केरु चईंदी आहे? आत्मा। जीअं ॿार चईंदा आहिनि असांखे नयो कपिड़ो ॾियो, असां आत्माउनि खे बि नयो कपिड़ो खपे। बाप चईंदा आहिनि तव्हांजी आत्मा नई ठहे त शरीर बि नयो शोभंदो। आत्मा जे पवित्र थियण सां 5 तत्व बि नया थी वेंदा आहिनि। 5 तत्वनि जो ई शरीर ठहींदो आहे न। ये 5 तत्व सभु पावन थी वेंदा न अंत में। त जॾहिं आत्मा तमो प्रधान आहे त शरीर भी सतो तमो प्रधान ही मिलंदो न। जॾहिं आत्मा सतो प्रधान आहे त शरीर बि हुनखे सतो प्रधान ई मिलंदो। त तत्व बि तमो प्रधान, असांजी आत्मा तमो प्रधान जीअं जीअं थींदी वेंदी आहे उहो तत्व बि तमो प्रधान थींदा आहिनि। असांजी आत्मा सतो प्रधान जीअं जीअं थींदी वेंदी आहे उहो तत्व बि सतो प्रधान थींदा वेंदा आहिनि। आत्मा तमो प्रधान त शरीर बि तमो प्रधान, आत्मा सतो प्रधान त शरीर बि सतो प्रधान। हाणे सॼी दुनिया जे पुतला तमो प्रधान आहिनि। ॾिसो बाबा जी ॻाल्हियूं असां विजुअलाइज़ करो। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न, हर आत्मा चैतन्य ब्रुकुटी जे विच में वेठी आहे। हिकु तरह पूरी दुनिया में एॾा सारा माण्हू आत्मायूं चैतन्य तख़्त ते वेठा आहिनि।
अॼु बाबा चवनि था ये दुनिया जा सॼा पुतला तमो प्रधान आहिनि, हिन सभिनि जा शरीर तमो प्रधान आहिनि। दिन प्रतिदिन दुनिया पुराणी थींदी वेंदी आहे, किरदी वेंदी आहे, नए खां पुराणी त हर चीज़ थींदी आहे न। पुराणी हुजे पोइ डिस्ट्रॉय थींदी आहे न, पुराणी थी पोइ डिस्ट्रॉय थी वेंदी आहे। इहे त सॼी सृष्टि जो सुवालु आहे। भॻवानु कोई हिक ॿिए जे लाइ थोरी सोचंदो। हर माउ पीउ पंहिंजे ॿार संबंधियुनि जे लाइ सोचंदो। हर गुरु पंहिंजे फॉलोअर्स जे बारे में सोचंदो। लेकिन परमात्मा जा ॿार ऐं परमात्मा पूरी दुनिया जे बारे में सोचंदा आहिनि, त असांखे बि पूरी दुनिया जे बारे में सोचणो आहे। नई दुनिया खे सतयुग, पुरानी दुनिया खे कलयुग चइबो आहे। बाक़ी हिन संगम जो त कंहिंखे पतो ई न आहे। तव्हां ई ॼाणंदा आहियो कि हाणे हीअ पुराणी दुनिया बदिले थी। हाणे बेहद जो बाप टीचर गुरु आहे, उन्हनि जो फरमान आहे कि पावन ठहो, कामा शत्रु इन ते जीत पाए जगत जीत ठहिणो। जगत जीत अर्थात विष्णुवंशी ठही वेंदो न। कंहिंखे बि असां सहज रीति ॿुधायूं भई काम विकास छॾियो त तव्हां विष्णुवंशी थी वेंदो, श्री कृष्ण जी दुनिया में हली हलंदो। ॻाल्हि त हिकु ई आहे न। इन अक्षरनि जो अर्थ तव्हां ॼाणंदा आहियो, ॿार ॼाणंदा आहिनि, असांखे पढ़ाइण वारो बाप ई आहे। पहिरियों त इहो पको निश्चय खपे, ॿार वॾो थींदो आहे त बाप खे यादि करिणो पए न, पोइ टीचर खे, पोइ गुरू खे यादि करिणो पवंदो आहे। भिन्न भिन्न समय ते टई यादि ईंदा आहिनि, छो जी कमु त चुनीनि सां पवंदो आहे न। हिते त तव्हांखे टई ई इकट्ठा हिकु ई समय आहे, त असांखे हिते त अलॻि अलॻि यादि करण जी ज़रूरत ई न आहे। बाप उहो ई बाप आहे, उहो ई टीचर आहे, उहो ई गुरू आहे। उहो माण्हू त वानप्रस्थ जो अर्थ बि न सम्झंदा आहिनि। वानप्रस्थ में वञिणो आहे, इन करे चईंदा आहिनि, इन लाइ सम्झाईंदा आहिनि गुरू करिणो खपे। 60 वर्ष खां पोइ गुरू कंदा आहिनि, इहो क़ाइदो हाणे ई निकितो आहे। बाप चईंदा आहिनि इन्हनि जे ॾाढे जन्मनि जे अंत में वानप्रस्थ अवस्था में मां इन्हनि जो सतगुरु ठहींदो आहे, शिव बाबा, ब्रह्मा बाबा जो। बाबा बि चईंदा आहिनि 60 वर्ष खां पोइ सतगुरु कयो, जबकि निर्वाण धाम वञण जो समय आहे। बाप ईंदा ई आहिनि सभिनि खे निर्वाण धाम में वठी वञण लाइ। मुक्ति धाम वञी करे पोइ पाठ वॼाइण लाइ हेठि अचिणो। फिर असां सभु मुक्ति धाम में हलंदासीं, पोइ नंबरवार ईंदासीं। वानप्रस्थ अवस्था त ॾाढनि जी थींदी आहे न, पोइ गुरू कंदा आहिनि। अॼुकल्ह नंढो ॿार थियो उनखे बि गुरू कराए ॾींदा, पोइ गुरू खे दक्षिणा मिली वेंदी आहे। क्रिश्चन माण्हू क्रिश्चनाइज़ कराइण गोद में वञी करे ॾींदा आहिनि, परंतु उहो कोई निर्वाण धाम में न वेंदा आहिनि। इहे सभु राज बाबा ई अची करे असांखे ॿुधाईंदा आहिनि कि वानप्रस्थ जो मतिलबु छा आहे। इहा हाणे ई प्रैक्टिकल में थिए थो न, तॾहिं त दुनिया में माण्हू कॉपी करनि था, लेकिन अर्थ नथा सम्झनि। ईश्वर जो अंत त ईश्वर ई ॿुधाईंदा न, शुरू खां वठी करे ॿुधाईंदा आया आहिनि। पंहिंजो अंत बि ॾींदा आहिनि ऐं सृष्टि जो ज्ञान बि ॾींदा आहिनि। ईश्वर ख़ुदि अची करे आदि सनातन देवी देवता अर्थात स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि। त ईश्वर जो अंत न थींदो आहे, लेकिन बाबा पंहिंजे बारे में ख़ुदि ई ॿुधाईंदा आहिनि ऐं पूरी सृष्टि जो ज्ञान चक्कर जो अंत थियण वारो आहे। हाणे बाबा जो पाठ बि हाणे ख़तमु थींदो, पोइ द्वापर युग खां शुरू थींदो। त बाबा हाणे स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि। इन जो नाम भारत में ई हलंदो आहे। गीता में सिर्फ़ु श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि, त केतिरो रोलो करे छॾियो अथनि। ये भी ड्रामा आहे, हार और जीत जो खेल आहे। हिन में हार जीत कीअं थींदी आहे, ये बाप बग़ैर त कोई ॿुधाए न सघे, है न। ये लक्ष्मी नारायण बि न ॼाणंदा आहिनि कि असांखे वरी हार खाइणी आहे। जेका हाणे पुरुषार्थ करनि था उहो बि न ॼाणंदा हुया। ये लक्ष्मी नारायण बि न ॼाणंदा हुया।
न सतयुग में न कलयुग अंत में बि न ॼाणंदा हुया न कि असां केरु आहियूं। असां वरी जीत पाई, वरी हार खाधी, वरी हार खाई, वरी जीत पाइणी असांखे। हीअ त सिर्फ़ु तव्हां ब्राह्मण ई ॼाणंदा आहियो, शूद्र बि न ॼाणंदा आहिनि। बाप ई अची करे असांखे ब्राह्मण खां देवता ठाहींदा आहिनि। हमस जो अर्थ बिल्कुलु अलॻि आहे, ओम जो अर्थ अलॻि आहे न। मनुष्य त बिगर अर्थ जो आयो ओम ओम कंदा रहंदा आहिनि। ओम मतिलबु मां आत्मा, ओम शांति मतिलबु मां आत्मा शांति स्वरूप। हाणे असां ॼाणियो आहे कि कीअं असां आत्माऊं हेठि किरंदा आहियूं, कीअं असां आत्माउनि जी चढ़ती कला थींदी आहे। ते संगम युग ब्राह्मण केॾो ऊच समय आहे न, जंहिं समय असां सभु कुझु ॼाणंदा आहियूं, ख़ुदि खे बि ॼाणंदा आहियूं कि मां आत्मा आहियां। इहे ज्ञान हाणे तव्हां ॿारनि खे मिलंदो आहे न, ड्रामा अनुसार पोइ कल्प पोइ बाप ई अची करे ॿुधाईंदा आहिनि। जो बि धर्म स्थापक आहिनि उहे अची करे पंहिंजो धर्म पंहिंजे समय ते स्थापना कंदा। नंबरवार पुरुषार्थ अनुसार न चईंदासीं न, धर्मनि में पुरुषार्थ न थींदो आहे। नंबरवार समय अनुसार पंहिंजो धर्म स्थापन करण हेठि ईंदा। ये बि बाप ई सम्झाईंदा आहिनि मां कीअं ब्राह्मण पोइ सूर्यवंशी चंद्रवंशी डिनाइस्टी स्थापना कंदो आहे। पहिरियों बाबा असांखे पवित्रता जी प्रतिज्ञा कराए ब्राह्मण ठाहींदा आहिनि, पोइ पुरुषार्थ कराईंदा आहिनि सूर्यवंशी चंद्रवंशी में हलण लाइ। पोइ जो जेतिरो पुरुषार्थ कंदो उन अनुसार सूर्यवंशी और चंद्रवंशी डिनाइस्टी में अची वेंदो। कहिड़ो सहज आहे है न। पहिरियों बाप खे पहचानियो, 7 ॾींहंनि जो कोर्स कयो, पवित्रता जी प्रतिज्ञा कई, पोइ पुरुषार्थ शुरू। पोइ उन अनुसार जो जेतिरो पुरुषार्थ कंदो उन अनुसार सूर्यवंशी चंद्रवंशी डिनाइस्टी में ईंदो। हाणे तव्हां आहियो ज्ञान सूर्यवंशी, जो पोइ विष्णुवंशी ठहींदासीं। हाणे असां ज्ञान सूर्यवंशी आहियूं, पोइ असां विष्णुवंशी ठहींदासीं। अक्षर ॾाढी ख़बरदारी सां लिखणो हूंदो आहे, जो कोई भुली न सघे। तव्हां ॼाणंदा आहियो इहे ज्ञान जो हिकु हिकु महावाक्य रतन हीरा आहिनि। ॿारनि खे सम्झाइण जी ॾाढी रिफाइनेस खपे, है न। इहे ज्ञान सम्झाइण जी ॾाढी रिफाइनेस खपे। कोई अक्षर भूल सां निकिरी वञे त फट सां राइट करे सम्झाइणो पए। ईअं न सोचणो अरे मां ग़लति ॿुधाए छॾियो, फटाफट करेक्ट करिणो आहे। सभिनि खां वॾी भूल आहे बाप खे भुलिजी वेंदा आहियूं। बाप फरमान कंदा आहिनि मामेकम यादि करो, इहो भुलिजणो न खपे। बाप चईंदा आहिनि तव्हां ॾाढा पुराणा आशिक़ आहियो मुंहिंजा, तव्हां सभु आशिक़, मां हिकु माशूक़। उहा त हिक ॿिए जी शिकिल ते आशिक़ माशूक़ थींदा आहिनि। असां सभु आशिक़ हिन परमात्मा माशूक़ जी आशिक़ आहियूं न। हिते त माशूक़ हिकु आहे, उहो हिकु केतिरे आशिक़नि खे यादि कंदो आहे। अनेकनि खे हिक खे यादि करणु त सहज आहे, हिकु कीअं अनेकनि खे यादि कंदा। बाबा खे चईंदा आहिनि बाबा असांखे यादि कंदा आहियो, बाप तव्हां असांखे यादि कंदा आहियो। अरे यादि तव्हांखे करिणो आहे पतित खां पावन थियण लाइ न। मां थोरी पतित आहियां जो मां तव्हांखे यादि करां। तव्हांजो कमु आहे यादि करणु, श्री पावन ठहिणो आहे। जो जेतिरो यादि कंदो सुठी रीति सर्विस कंदो उनखे धारणा थींदी। अहिड़े ॿारनि खे पोइ बाबा यादि कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि न मां सर्विसेबल ॿारनि खे यादि कंदो आहियां, श्री बाबा हिते सर्विस करणा आहिनि। यादि जी यात्रा ॾाढी डिफ़िकल्ट आहे, हिन में ई युद्ध हलंदी आहे न। बाक़ी ईअं न 84 जो चक्कर तव्हां भुलिजी वेंदव। इहे कन सोने जो बर्तन खपे। तव्हां जेतिरो तव्हां यादि कंदा ओतिरी सुठी धारणा बि थींदी। श्री आत्मा शुद्ध थींदी वेंदी, बर्तन शुद्ध थींदो त ॻाल्हियूं जल्दी जल्दी धारण थींदी वेंदियूं। इन में ताक़त रहंदी आहे। हिन करे चईंदा आहिनि यादि जो जौहर खपे। हिन करे चईंदा आहिनि यादि जो जौहर खपे। ज्ञान सां कमाई थींदी आहे। यादि कंदा वेंदासीं आत्मा पावन थींदी वेंदी।
त ज्ञान धारण थींदो वेंदो, कमाई थींदी वेंदी। यादि सां सर्व शक्तियूं मिलंदियूं आहिनि नंबरवार। तलवार में बि नंबरवार जौहर जो फ़र्क़ु हूंदो आहे न। त यादि सां सर्व शक्तियूं मिलंदियूं आहिनि, आत्मा खे नंबरवार मिलंदी रहंदियूं आहिनि। पोइ तलवार में बि नंबरवार जौहर जो फ़र्क़ु हूंदो आहे। उहे थींदी आहिनि स्थूल ॻाल्हियूं। मूल ॻाल्हि हिकु बाप जी यादि, हिकु बाप खे ई यादि कंदा आहियूं न। अलफ़ खे यादि करो। मूल ॻाल्हि आहे बाप हिकु ई, मूल ॻाल्हि बाबा हिकु ई चईंदा आहिनि कि मूंखे यादि करो। दुनिया जे विनाश जे लाइ इहे हिकु एटॉमिक बॉम्ब वञी करे रहंदो आहे, ॿियो कुझु न आहे। हुन में न सेना खपे न कैप्टन खपे। दुनिया जे विनाश जे लाइ बाप जी यादि ही हिकु एटॉमिक बॉम्ब आहे। ऐं अंत में सिर्फ़ु इहो ई असांखे यादि रहंदो, ॿियो ज्ञान बि मर्ज थी वेंदो, ॿियो कुझु बि न हूंदो उन में। न हाणे हिन में न सेना खपे न कैप्टन खपे। अॼुकल्ह त ईअं ठाहींदा आहिनि जो उते वेठे वेठे बॉम्ब्स छॾनि, तव्हां हिते वेठे वेठे राज्य वठंदा आहियो, उहो उते वेठे वेठे विनाश करे ॾींदा। त बाबा चवनि था, ॾिसो दुनिया में अॼुकल्ह सेना वग़ैरह जी बि ज़रूरत न आहे न। अहिड़ा बॉम्ब्स ठाहींदा आहिनि कि हिकु ई बॉम्ब पूरो शहर ख़तमु। त जॾहिं हेॾा सारा बॉम्ब फटंदा हिकदमि, जॾहिं असां राज्य वेठे वेठे बाबा खे यादि करे असां पूरो राज्य वठी वठंदासीं, पूरो ई सभु कुझु बाबा खां वठी वठंदासीं, हिते असां पूरो वरितोसीं, हुते विनाश थी वेंदो है न। हिते असां वेठे वेठे राज्य वठंदासीं, हुते माण्हू वेठे वेठे विनाश कंदा। ऐं असां सभु आत्मायूं बाबा सां गॾु मथे हली वेंदासीं। त बाबा चवनि था तव्हांखे ज्ञान ऐं तव्हांजो ज्ञान ऐं योग आहे, उन्हनि जो मौत जो सामान इक्वल थी वेंदो। असांजो ज्ञान ऐं योग, असांजो ज्ञान ऐं योग ऐं हुननि जो विनाश करण जो सामान इक्वल थी वेंदो। केॾी वॾी ॻाल्हि आहे न। हिते जेतिरो असां बाबा खे यादि करे पंहिंजे अंदरि शक्तियूं भरंदा वेंदासीं, बाबा जो ज्ञान बुद्धि में धारण कंदा वेंदासीं, ओतिरो उन्हनि आत्माऊं विनाश जो सामान तयारु थींदो वेंदो। इहो बि खेल आहे, एक्टर्स त सभु आहिनि। भक्ति मार्ग पूरो थियो, बाप ई अची करे पंहिंजो रचना जे आदि मध्य अंत जो परिचय ॾींदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि व्यर्थ ॻाल्हियूं तव्हां न ॿुधो। इन करे ई चइबो आहे हियर नो इविल, सी नो इविल, टॉक नो इविल, डू नो इविल, थिंक नो इविल। हिन जो चित्र ठारायो आहे न। अगरि अॻियां बंदर जो ठाहींदा हुया, हाणे मनुष्य जो ठाहींदा आहिनि। सॼी सूरत मनुष्यनि जी परंतु सीरत बंदर जहिड़ी आहे, हिन लाइ भेट कंदा आहिनि। हाणे तव्हां कंहिंजी सेना आहियो? शिव बाबा जी सां सेना आहियूं न। बंदर सां तव्हांखे बाबा मंदिर लाइक़ु ठाहींदा आहिनि। बंदर सां बाबा असांखे मंदिर लाइक़ु ठाहींदा आहिनि। किथां जी ॻाल्हि किथे खणी आहिनि। बंदर कोई पुल आदि बांधे सघंदो छा? इहे सभु दंत कथायूं आहिनि। असां बंदर मिसल आत्मायूं जो हाणे बाबा जी ठहियूं आहिनि। उहा ज्ञान युग जी शक्ति सां हिन दुनिया खे पार, हिन दुनिया मां आत्माउनि खे पार थी कराइनि। त हुननि वेही उहो पुल ठाहियो आहे, छो पुल सां पार कंदा आहिनि। इहे सभु दंत कथायूं आहिनि। कॾहिं बि कोई पूरे शास्त्रनि खे तव्हां मञंदा, कॾहिं बि कोई तव्हांखां पुछे तव्हां शास्त्रनि खे मञंदा आहियो, चओ वाह, अहिड़ो केरु हूंदो जो शास्त्रनि खे न मञंदो। असां सभिनि खां जास्ती मञंदा आहियूं। तव्हां बि एतिरो न पढ़ंदा आहियो जेतिरो असां पढ़ंदा आहियूं। अधु कल्प असां ॾाढा शास्त्र पढ़िया आहिनि। हाणे हुन शास्त्रनि जो यथार्थ अर्थ
असांखे बाबा ॿुधाइनि था स्वर्ग में त शास्त्र आहिनि, भक्ति स्वर्ग में शास्त्र ऐं भक्ति जी कोई चीज़ हूंदी ई न। केतिरो सहज करे बाबा असांखे हर ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि, है न। पोइ बि आप समान ठाहे न सघंदा आहिनि। बाबा असांखे केॾो ईज़ी सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, पोइ बि बाबा चईंदा आहिनि आप समान ठाहे न सघंदा आहिनि। ॿार आदि जे बंधन जे कारण किथे निकिरी न सघंदा आहिनि। इहे बि ड्रामा चईंदसि। बाप चईंदा आहिनि हफ़्तो 15 ॾींहं कोर्स वठो, पोइ आप समान ठाहिण लॻी वञो। आत्माउनि खे कोर्स करे पोइ आप समान ठाहियो। जो वॾा वॾा शहर आहिनि कैपिटल में घेराव विझणो खपे। वॾे वॾे शहर कैपिटल में घेराव विझणो खपे, त पोइ उन्हनि जो आवाज़ निकिरंदो। वॾा वॾा शहर आहिनि कैपिटल में घेराव विझो त उन्हनि जो आवाज़ निकिरंदो। वॾा माण्हू बिगर कोई जो वॾे माण्हू बिगर कोई जो आवाज़ निकिरी न सघे। करे बाबा चवनि था हाणे हुन ते जोर ॾियो, जोर सां घेराव विझो त पोइ ॾाढा ईंदा। बाप जो डायरेक्शन मिलंदो आहे न, बाप जो डायरेक्शन मिलंदो रहंदो आहे, त उनखे अमल में लाइणो खपे। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार ज्ञान ऐं योग सां पंहिंजी बुद्धि खे रिफाइन ठाहिणो आहे। बाप खे भुलजण जी भूल कॾहिं न करणी आहे। आशिक ठही माशूक खे यादि करिणो आहे। ॿियो आहे बंधन मुक्त ठही आप समान ठाहिण जी सेवा करणी आहे। बंधन मुक्त ठही आप समान ठाहिण जी सेवा करणी आहे। ऊच पद पाइण जो पुरुषार्थ करणो। असांखे हिते ऊच पद पाइण जो पुरुषार्थ करणो आहे। पुरुषार्थ में कॾहिं बि दिलि शिकस्त न थियणो। कोई बि भूल थी तुरंत करेक्ट करो ऐं अॻियां वधो। वरदान 1 मिंट जी एकाग्र स्थिति द्वारा शक्तिशाली अनुभव कराइण वारा एकांतवासी ठहो। एकांतवासी ठहिण त कोई बि हिकु शक्तिशाली स्थिति में स्थित थी वञो, चाहे बीज रूप स्थिति में, चाहे लाइट माइट हाउस जी स्थिति में स्थित थी करे विश्व खे लाइट माइट ॾियो, चाहे फरिश्तेपन जी स्थिति द्वारा ॿियनि खे अव्यक्त स्थिति जो अनुभव करायो। 1 सेकेंड व 1 मिंट भी अगर हिन स्थिति में एकाग्र थी स्थित थी वियो त स्वयं जो अन्य आत्माउनि खे ॾाढो ई लाभ ॾेई सघंदा आहियूं। स्वयं खे ऐं अन्य आत्माउनि खे बि असां ॾाढो ई लाभ ॾेई सघंदा आहियूं। सिर्फ़ु हिन जी प्रैक्टिस खपे ऐं ॾाढो ई मज़ो ईंदो आहे। पोइ न वेठे वेठे असां पूरे विश्व जी सर्विस करे सघंदा आहियूं। स्लोगन आहे ब्रह्मचारी उहा जंहिंजा हर संकल्प हर बोल में पवित्रता जो वाइब्रेशन समायल हुजे। हर संकल्प हर बोल में पवित्रता जो वाइब्रेशन समायल हुजे। अच्छा ओम शांति। बाबा की याद करो।